मेहर खां रिपोर्ट करे रहियो आहे फरमान अली चन्नास। अवामी शिकायतुनि बाद असिस्टेंट कमिश्नर मेहर गुलाम फातिमा घलो पारां लाइव स्टॉक खाते जे ऑफिसर डॉक्टर तौफीक चन्नो सां गॾु पुराणी शाही बाज़ार में बकरा मार्केट ते छापो हयो। सफ़ाई सुथराई समेत गोश्त जे अघनि बाबति तफ़सील मालूम कया। एसी मेहर गुलाम फातिमा घलो पारां बकरा मार्केट में नंढो गोश्त विकिरो कंदड़ कासाई ज़ीशान खोखर जो 2 ॾींहं पुराणो गोश्त हुजण ते गोश्त ज़ब्त करे लाइव स्टॉक खाते खे वधीक कार्रवाई करण जो हुकुम ॾिनो, जॾहिं त बकरा मार्केट में सफ़ाई न हुजण ते बदबू पखेड़जण ते नाराज़गी जो इज़हार कंदे सफ़ाई सुथराई खे बहितर बणाइण जो बि हुकुम ॾिनो। असिस्टेंट कमिश्नर गुलाम फातिमा घलो मेहड़ बाज़ार में मुख़्तलिफ़ रोडनि ते विकिरो थींदड़ वॾो गोश्त ऐं जानवरनि जो बि चेकअप करे अघ मालूम कया, जॾहिं त कासाइनि खे वधीक अघ वठण ऐं बीमार जानवरनि जो गोश्त खपाइण वारनि अवामी शिकायतुनि ते हिदायतूं ॾींदे शोकास ॾिना ऐं सरकारी अघ तहत अमल करण जो पाबंद कयो। एसी गुलाम फातिमा घलो मेहड़ मेन रोड ऐं शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में सब्जी फ्रूट किरियाना ऐं ॿियनि खाधे पीते जी शयुनि जा अघ बि मालूम कया ऐं खेसि हिदायतूं ॾिनियूं त सरकारी अघ ते अमल करे सफ़ाई समेत फ्रेश शयूं विकिरो करण जो पाबंद बणायो। एसी मेहड़ मूजिबि त असीं रोज़ जे रूटनि तहत अॼु बाज़ारुनि मार्केटुनि सब्जी फ्रूट गोश्त ऐं ॿियनि हंधनि ते छापा हणी सफ़ाई सुथराई अघ गोश्त ऐं ॿियो आम वाहिपे जूं शयूं चेक करे सख़्तीअ सां हिदायतूं जारी कयूं आहिनि। अमल न कंदड़नि ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई कई वेंदी। उन मौक़े ते संदसि रीडर ऐं असिस्टेंट मुख्तियार कार आसिफ तुनियो मार्केट कमेटी ऐं लाइव स्टॉक खाते जा मुलाज़िम पिणु गॾु हुआ।